अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आनिस रहा हो हक़सत न्यूज़। नाज़रीन तमाम खबर शामिल कयूं था। किंगरी खान जिथे पीर जे ॻोठ लॻ खूह वली मंदिर में ज़ोर शोर सां हलंदड़ बरसाती तूफ़ान सबबि दिमाग़ी सान आसमानी खिवण किरण सबबि हिकु नौजवान मौके ते फ़ौत थी वियो। ख़बर मूजिबि पीर जे ॻोठ लॻ ॻोठ खूह वली मोहम्मद में ओचितो ज़ोरदार हलंदड़ बरसाती तूफ़ान दौरान धमाके सां आसमानी खिवण किरण सबबि मौके ते फ़ौत नौजवान सनाउल्लाह मेतलो जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। रिपोर्ट करे रहियो आहे किंगरी खां सिराज अहमद कुंभार, हक़सत न्यूज़ किंगरी। नाज़रीन वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ विज़िट कयो असांजो चैनल यूट्यूब ते हक़सत न्यूज़ ऐं लाइक कयो फेसबुक ते हक़सत न्यूज़ खे पंहिंजी राय ॾियो। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ हक़सत न्यूज़ असां पहुचाईंदासीं। अवां जो आवाज़ हर ग़रीब जो आवाज़ पहुचाईंदासीं अहिड़ा आवाननि ताईं।